जॾहिं मूंखे असां पाण में पुछाईसूं पोइ भुटे खे चयो अचु भुटो चई अचां थो हां मीरपुर ख़ासि घुरायो मीरपुरा घुरायोसीं हाणे जॾहिं मीरपुरा घुरायो त हाणे भुटे में रहियूं किथे मीरनि जो बंगलो त बंदि करे छॾी अली बख्श अञा असां रस्तो आयो कोन हो अली बख्श भुटे जे फ़ाइदे में न हो पर असां पोइ फिर वारनि जे भरिसां हिकिड़ो सिंधी ज़मीनदार हो जो ज़मीनदार हो पर अॻ में हुते हो फ्रूट फार्म ते नौकिरी में हो त फ्रूट फार्म जे भरिसां ज़मीन वरिती उते बंगलो ठाहियो उन खे असांखे कहिड़े बंगलो ॾिनो उते ॿ टे किरायोसीं उते अली बख्श अची भुटे सां मिलियो तॾहिं भुटे साहिबु चयो असांखे चयो त हाणे सदर आऊं हिनखे मुक़ररु थो करियां अली बख्श खे थरपार करिजो ईअं अली बख्श पीपुल्स पार्टी में छॾी वियो पोइ अली बख्श जे टिकेट मिलियो अली बख्श मेंबर थी वियो ख़ान बादल सां हारायो ख़ान बादल सां हाराइण खां पोइ जल्दी गुज़ारियो अली बख्श भुटे जी मेंबर भुटे जे तरफ़ां मेंबर थियो असेंबली मेंबर थियो उनखे पार्लियामेंट जे कारोबार हलाइण लाइ भुटे ख़ासि लीडर कयो अली बख्श हलंदो पोइ उते हकम अली बि नेशनल असेंबली मेंबर हो नवाब शाह त उते चिके खान जो हिकिड़ो बंगलो हो इस्लामाबाद में टिक्का खान जो जनरल टिक्का खान जो उहो किराए ते वरितो हकम अली बख्श हकम अली उते उन में रहंदा हुआ उते उनजी संगत थी उते ॿियो बि हिकिड़ो पंजाबी हूंदो हो जो उतां खां मेंबर हो तंहिंखे बि हकम अली जी धीउ ॼाणी ॼण अली उहा हींअर ज़ाहिर कोन थो थिए अलाए कई कीअं थी ऐं मूं हुते इस्लामाबाद वियुसि त मीर अली बख्श सां उते हकम अली सां उनजे बंगले ते रहियो हुउसि उन बंगले में उते मूं चयो त हीअ वीचारी सिंधी छोकिरी ईंदी ऐं हीअ पंजाबी जे हवाले कई अथनि हुन चई न न इहे छोकिरियूं पाण थो हलनि मूंखे पंजाबी त चांस थो अचे त इहे सभु थो रहंदियूं नियाणियूं ॾुख न आहे सूर में सूर में मुड़ुस थींदा छोकिरा सूर में पवंदा उते हुन मङणो कयो हिननि जो पोइ अली बख्श जॾहिं जेल में हो तॾहिं हुन पाण में फ़ैसिलो कयो मनोहर ऐं साहिब पार्टी सेक्रेटरी हो मीरर बि पार्टी सेक्रेटरी हो 73 जे आइन ते मसइलो थियो जेके कामरेड ॿ टे हुआ जेके पठान हुआ उहे ब्रिटिश सां मां नाराज़ हुआ उहे मुंहिंजा दोस्त हुआ अली बख्श वियो हलियो लंडन उतां मोटी आयो सिधो वियो मूंसां कोन मिलियो मोटी आयो त वञी असेंबली में वियो असेंबली में आयो असेंबली में पीपुल्स पार्टी मुखालफ़ कई पोइ आयो तॾहिं पोइ मीर खां जॾहिं आयो त पहिरीं मीर खां पहुची घर वञण खां अॻु मूं वटि आयो ऐं मूं इहो ॿुधो मूं चयो त इहो पीपुल्स पार्टी छॾी ठीकु न कयो तोखे हुन मेंबर कयो असां सभिनी कोशिशि कई पीपुल्स पार्टी सभई हलूं गॾिजी इहो त ठीकु न कयो उन ते भुटो ने कावड़ नाराज़ थियो पोइ भुटे जे जेल में विधो मूं चयो तूं पठाणनि सां शरीक न थी मूं वटि आयो मूं चयो इहो ठीकु न कयो माना वली खान वारा न ॿिया हुआ अञा ॿिया उन्हनि सां ई तालुक ई हुआ एग्ज़ैक्ट वली खान न हो पर ॿियो कोई ॿिया बि हुआ ॿिया पठान ॿ टे हुआ हल्दी वारा हिकिड़ो भई साहिब जो दोस्त हो उहो मुखालिफ़ ॻाल्हायो हुन पठान खे कुझु कोन कयूं अली बख्श खे कयो ऐं अली बख्श एतिरो तशदुद कयूं जो अली बख्श वीचारो अली बख्श जेल में हो तॾहिं हुन पाण में शादी कई शादी कंदासीं उहो शादी अटेंड कई अली अली अहमद आयो पर अली बख्श जेल में हो सभिनी चयो त इहो अली बख्श जेल मां ॿाहिरि अचे पोइ शादी कजो जॾहिं हुकूमत मिली पीपुल्स पार्टी खे तॾहिं आऊं वियो हुउसि नीलू खे नंढो कोठे बलूचिस्तान वियासीं बलूचिस्तान में ख़ुशि हुआसीं त बलूचनि खे हुकूमत मिली आहे त उते असीं ग़ुलाम ज़गारी खे हिते जेल में त विधऊं सो वञी वेठो कोयटा में अकबर खान जो सदर गवर्नर थियो सो वीर हुते ख़ुशि हो ग़ुलाम मोहम्मद सो
सो असीं वरी गुलाम में कोन हो, असां गुलाम जी जाइ में रहियासीं। अली बख्श उते घर ॿार सां आयो, उन्हनि स्पीकर जो बंगलो ॾिनो, बलोचन ख़ाली कराए हलो नवाब ॾिनो। तंहिंजे कारण मीर अली बख्श जे घर जा सभु भाती डॉक्टर नीलकंठ खे सुञाणे था। हीउ नंढो छोकिरो गॾु हली सभई भाईंदा कंदा, ऐं हुननि स्पीकर जे बंगलो ख़ाली कराए मीर अली बख्श जी इज़त करण जे लाइ। मूं वटि हिकिड़ो हूंदो पठान मरी बलोच हूंदो जो रवायती कपिड़ा पाईंदो, वॾा गघा पाईंदो हूंदो, उहो मूं वटि ईंदो वेंदो। मूं वटि हिकिड़े ॾींहुं मीर जो जेको बरोच जेके हुआ, जेके संगती छा वञे आसिफ जा मीर आसिफ अली जा, सो उहो जेको संगती थी, उहो उन्हनि मां हिकिड़ो बलोच वरी जेको पिरो बलोचन जो एंटी अंग्रेज़ उहो मूं वटि आयो ख़त खणी शेर मोहम्मद जो जबलनि मां। अली बख्श उते हुनखे पैसा मोकिलींदो, उते शेर मोहम्मद खे मोकिलींदो, स्काच विस्की मोकिलींदो, ॿिया कंदो। सो उते हुनखे मूंखे चयईं त हीउ माण्हू तोखे ॻाल्हि कंदो बाबू जी, चई जेको माण्हू तो वेठो आहे हींअर उहो सरकारी जासूस असां ते, उन सां महिरबानी करे ॻाल्हाइजो न। उहो मुंहिंजो संगती हो मीर शेर मोहम्मद, गहरो दोस्त मुंहिंजो। उहो नवाब शाह में जॾहिं मार्शल अदालत थी त नवाब शाह में काज़ी साहिबु सभई सियासतदान जी मीटिंग घुराई हुई। काज़ी फैज़ मोहम्मद नओं बंगलो ठाहियो, उनमें उते रहियासीं। उते गुलाम मोहम्मद तकरीर कई, उते शेर मोहम्मद तकरीर कई। शेर मोहम्मद कुली हाउस हो, हिनखे जापानियुनि खे अॻे तशदुद कंदा कोयटा जी फ़ौज में, उते असांखे रखियो ऐं शेर मोहम्मद। पोइ शेर मोहम्मद सां गॾु वियो मीर वॾे मीरनि जे सरदार सां, बलोचन सरदार हो जेको ख़ैर बख्श मरी, न ॿिया ख़ैर बख्श मरी हो न, उन्हनि उहे जॾहिं विया हुआ अफ़गानिस्तान त हू जॾहिं अफ़गानिस्तान मोटी आयो तॾहिं वरी मूं वटि आयो, ख़ैर मोहम्मद सां करारायो हो। ख़ैर मोहम्मद पैसा मिलियासीं, उहो ख़ैर बख्श रखिया, हुनखे कुझु कोन ॾिनऊं, भाड़ो कोन ॾिनऊं शेर मोहम्मद। शेर मोहम्मद वरी मूंखे ॿुधायो त आउं जैसे मुंहिंजो ॻोठु आहे बलूचिस्तान में, मीरनि जो ॻोठु जे भरिसां हिकिड़ो ॻोठु आहे, हिकिड़ो ख़ैर बख्श जो ॻोठु आहे, ॿियो आज़ाद जेके आहिनि बलोच उन्हनि जो ॻोठु आहे मरी जो, उहो शेर मोहम्मद मरी जो उहो ॻोठु हो। मीर अली बख्श तालपुर हा पोइ भुट्टे साहब जेल में विधुसि, हा, पोइ उनखे छॾाइण जे लाइ कंहिं पीपी वारे कोशिश न कई? उनखे तव्हां खणी विया बलूचिस्तान, उते तशदुद कयूं। अच्छा, तशदुद में बीमार थियो न, पोइ तशदुद में बीमार थियो। तशदुद एतिरो कयूं जो पोइ जीरो न रही सघियो। अवामी तहरीक में कीअं आयो पलीजे साहब ॾे? हिनखे मूं पहिरियों माण्हू ॾिठो जो पलीजे जी नेकी कंदो, पलीजे नेकी कंदो मीर अली बख्श, उन्हनि सां गॾु थी मेंबर थियो। हफ़ीज़ कुरैशी ऐं मीर अली बख्श ऐं इहे वॾेरा माण्हू हुन सां गॾु हुआ। उन्हनि घुराए अली बख्श खे, अली बख्श उन ख़्याल जो माण्हू हो, अंग्रेज़नि सां लड़े सिंधियुनि खे सिंधी पली जो ॾाहो माण्हू हो। अवामी तहरीक में अली बख्श ठाहिण में हो, सदर थियो, ठाहिया ऐं जिन उनमें गॾु हो। हा, हफ़ीज़ कुरैशी बि हो, अली बख्श बि हो, ॿियो जेको आहे बाबा आदिल राव हो, इहे ज़मीनदार माण्हू हुआ हिन सां गॾु। हफ़ीज़ कुरैशी त वकील हो, ज़मींदार न हो। ऐं पली जे हिनमें हैदराबाद जे लतीफ़ाबाद में हिकिड़ी अंडरग्राउंड हाउस पली जो रहंदो,
पली जो वहां खे अलाए कंहिं कम्युनिस्टनि चयो कंहिं कयो जो विया फिलिस्तीन विया त मूं पली जेके चयो त फिलिस्तीन में जेके जंग कनि था अंग्रेज़नि सां यहूदियुनि सां जेके जंग था कनि उन्हनि खे हाल वाल वठी अचे त उन सां फिलिस्तीनी कीअं था मोह ॾियनि फिलिस्तीनी पाण में जुदा दफ़ाटूं ठाहे कहिड़ी मदद कंदा आहिनि त उहो कहिड़ी मदद था कनि खणी अचे त असीं उहे उन नमूने जी फिलिस्तीनी कमु था हलाइनि अहिड़ी असीं हिते हलायूं पाकिस्तान सो उतां किताब वठी आयो हिकिड़ो पढ़ी जो पर उहो किताबु जेके मुख़्तलिफ़ उनजा फिलिस्तीन लड़ण वारा हुआ उनमें के क्रिस्तान बि हुआ के गैर अरब बि हुआ सुठी पार्टी हुई उनजा लिखियल वठी आयो पर हू ॿई कोन हुया पाण में मुख़्तलिफ़ ख़्यालनि जा माण्हू मिलनि कीअं था ॻाल्हियूं कहिड़ियूं था कनि उहो उनखे इहा सम्झ में कोन आई ॻाल्हि आहे उहो कोन ॾियो किताब वठी आयो मूंखे ॾिनई हिते पढ़ी रहंदो पढ़ी जेको ॾंडु ॿंड पियो पोइ चऊं इहा जाइ विकिणूं था हीअं था कयूं न पोइ अलीबख्श टालपुर रहियो पोइ वरी भुट्टे साहब जेल में विधो टार्चर में पोइ बीमार थियो हा पोइ वरी लंडन वियो हा दवा लाइ वियो त मरी उते गुज़ारे वियो वियो हाणे अलीबख्श मां सिखिया छा तव्हां लेसन मां अलीबख्श हिकिड़ो त अमीर हूंदे बि फ़क़ीर सम्झो माण्हू हो अच्छा हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़े ॾींहं में अलीबख्श किथां घुमंदा आयासीं सो मूं वटि घरु छॾे ऐं रवानो थियो मूंखे घरु छॾे वियो छुजो खां मोटी आयो त मुंहिंजो वरी छो मोटी आयो चई हिते जेको हिकिड़ो पंजाबी हो जो CEO हो मजलिस पढ़ंदो हो उहो पीपल्स पार्टी में हो ऐं उहो CID हो सो अलीबख्श जंहिं ते उताक ठाही हुई उनखे इमाम भाउ चवंदा हुआ अलीबख्श जे ॾाॾे नालो इमाम बख़्श वॾे भाउ जो नालो इमाम बख़्श इमाम भाउ चवंदा हुआ नालो इमाम भाउ जो हो वाटर उहो मीर अलीबख्श जी उताक उते खोसे नाले खोसो ड्राइवर हूंदो हो उहो उते वेंदा गाॾी वठी वेंदो उते कोली बि हारी रहंदा हुआ मामूली ॻोठ हो उहे अलीबख्श उते उन्हनि ग़रीबनि जी मानी खाराईंदा हुआ उन सां मानी खाईंदो उते कचहरी कंदो पोइ ॻोठ वेंदो हारियुनि सां उन्हनि सां वेही ॻाल्हाए ॿोलाए हाल वार वठी पोइ उहे संदसि हारी पींदा हुआ ॿार ॿिया भारी पासे पाईंदा हुआ भाउ जाए पुलेसी त मूं हुनखे चई मूंखे चईं त हाणे जासूस थो वञे हाणे हीअं छा कयां ॿिया मुंहिंजा नौकर बि चवनि था त हीअ बदमाश माण्हू आहे त मूं चयो त हीअ जासूस हिकु त असांजो दोस्त आहे हिते असां वटि रहे थो हुनखे पुलिस हथु कयो आहे जासूस थियो CID जो पर हीउ तुंहिंजे ख़िलाफ़ु न आहे तो वटि उते को लश्कर आहे तो वटि को हथियार आहे को बदमाशी वारी का ॻाल्हि आहे या कुझु कोन्हे त मूं त हीअ रिपोर्ट ई पिया कंदो तुंहिंजे फ़ाइदे में थी वञे तंहिं करे तूं हिनखे वठी वञ वरी जासूस हुजे इहो हुजे हिकिड़ो पंहिंजो दोस्त आहे लाचार ग़रीब माण्हू आहे पैसा ॾिना आहिनि CID करे थो थिए इहो हिकिड़ो CID जो अलीबख्श जो बंगलो हो जिते रूसी बंगलो जे भरिसां वञिजे थो न जेको रस्तो थो वञे क़ाइदा जी मज़ार वारो रस्तो थो वञे ऐं रस्ते ते हिन पासे रूसी हो सिफारखानो उहो रूसी सिफारखाने जे भरिसां मीर अलीबख्श जो बंगलो अली वेंदो ऐं उनजे भरिसां खमीसाणी जज जो बंगलो हो अलीबख्श अलीबख्श हिकिड़ो सियासी वर्कर हो जुॾे जो CID जो माण्हू हो उहो सभु अलीबख्श जूं शादियूं ॾिनई उहो केस ते में बयानु ॾियईं अलीबख्श हुनखे पैसा ॾींदो राईंदो खाराईंदो पीआरींदो उहो नालो सॼो जुॾे जो वेठल हो उन मीर साहब जे ख़िलाफ़ बयानु ॾिनो मीर साहब जे मीर साहब हिकु माण्हू हो मीर साहब जो नौकर हो
मीर साहब रहंदो हो, मीर साहब उनखे सपोर्ट कंदो, उनखे CID हथ करे पंहिंजो जासूस कयो, उहो मीर ते शादी शायदि छा ॾिनई? शायदि बलोचन सां तालुक, अच्छा, बलोचन सां तालुक हो, बलोचन खे गदार गदार थी वियो, पैसा ॾींदो। गदार थी वियो। अली बख्श उहे बंगले में रहंदो, बंगलो वीचारे विकियो ऐं ॾाढी तकलीफ़ माण्हू जे जासूस ॾिनी, हालांकि ॾाढो सुठो माण्हू हो। मीर अली बख्श जा ॿार बच्चा तव्हां वटि अचनि वञनि? हा हा बिल्कुलु, हा, नियाणियूं अचनि थियूं हिते 5-7 ॾींहं था वञी आई, ॿियूं जेका ॿियूं नंबर नियाणीअ छा त असांखे 8-10 खोखा पवंदी आहे। ऐं आउं हिन बाग में पंधु करणु वेंदो हुउसि त हुते पंधु करणु अली बख्श जी नियाणी हुई दोस्त सां गॾु, वरी मूंखे हिते छॾण ईंदी, पाण गाॾी में वेठी मूं सां गॾु वेंदी। ॿी धीउ जेका जन्नत आहे उहा घणी वॾी आहे, उहो मुंहिंजो घोटु हींअर गुज़ारे वियो आहे, बीबी जन्नत मीर जी धीउ। उहा अॻे असीं वेंदा हुआसीं त मास्टर पढ़ाईंदो हो हिते सदर में रहंदी, हू पोइ ॼाई आहे। मीर साहब जी दोस्ती कंहिंसां हुई सिंधियुनि में लोकल? तव्हां हुया, ॿियो मौलाना रब्बानी? घणे खण था, हिकिड़ा माण्हू आहे हिते वटनि, हिकिड़ो काज़ी हाजी इब्राहिम हो, बरकर मुंहिंजो चाचो सुल्तान हो, डिग्री जो वठंदो, हू नवाब साहिब जो नौकर हो। अली बख्श सां मिलंदो, पहिरें मिलंदो, अदब सां ॻाल्हाईंदो, वॾो सॼो नालो करे चवंदो, नौकर सां बि अदब सां पेश ईंदो, ईअं न नौकर आहे, ईअं मूं कंहिं ॾींहुं कोन कंदो आहे। वरी मीर अली बख्श जो मीरनि ते कहिड़ो असरु पियो? न उन सभई मीर जी वॾी इज़तदार माण्हू, कोई माण्हू गिला मीर जी न कंदो, मीर जी कमज़ोरी ज़ाहिर कोन कंदा। बदमाश माण्हू न हो, ॾिखो माण्हू न हो, मीर गिला कंदड़ माण्हू न हो, मीर जी मोतबरी उन वटि न हुई। जॾहिं पैर ठही तॾहिं हुनमें मीर कोन लिखाई, अली बख्श टालपुर, मीर अली बख्श न लिखाई। अच्छा, पैर जेका हुई सा लिखी लिखो अली बख्श टालपुर, टालपुर जेके मीर अली बख्श जी इहो नियाणी जो घोटु गुज़ारियो, उते वियासीं, उते मीर अली अहमद जी नियाणी वेठी हुई। अली बख्श जी नियाणी मूंखे चयो त असीं टालपुर जेके आहिनि सो मीर अली अहमद मीर रसूल बख्श जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा आहिनि, त जॾहिं जंग लॻी तॾहिं हे मट करे घर वेही रहिया ई कोन, जंग में हिसो न वठंदो। हैदराबाद वारा मीर हैदराबाद वारा विड़िया, पर अली हे न विड़िया, हे घर वेठा। इहा ॻाल्हि सभई मीर कनि था, ऐं जेके मीर वॾे घणा मीर आहिनि सभई चवंदा हे अंग्रेज़ जा पठू आहे, अली मीर अली अहमद वारा वेही रहिया घर में न विया। इहा इन ते शिकायत हली। पोइ अली बख्श जी धीउ मूंखे ॻाल्हि कंदे मीर जो ज़िक्र कयो त उहा ॻाल्हि कई। रसूल बख्श टालपुर, जो भाउ उहो उन ते ॻाल्हायो, उन ते हू फुटेली ते ओड़े पासे फुलेली जे मीरनि जो ॻोठ आहे, फुलेली जे पहिरें पासे मीरपुखा जे रस्ते ते जिते पहिरीं ॻोठ थो अचे मीरनि जो, मुंहिंजो ॻोठ थो अचे मुंहिंजो मिर्ज़ान जो, उनखां ओरियां हिन पासे हिकु बाग़ आहे, उहो कंहिं ठगी करे मीर वरितो हो या मीर जो हो, उहो रसूल हुते कचहरी कंदो हो। पोइ कहिड़े हिंदू बुत रखंदो हो, उहो ॻाल्हियूं इहो कंदो हो। उन ॿी शादी कई आसवर जी मासी सां, ख़बर रसूल हुई। अच्छा, रसूल बख्श जेका ॿी शादी कई उहा उन जी उहा साॻी हिन जी हक़ वारी उतां शादी कई, हिन बि शादी कई, उहा हक़ में कई उनजो उहो आहे,
हू पुटु न आहे हा हू उनजो पुटु आहे पर मीर रसूल जो पुटु उनजो पुटु न आहे शायदि ॿई मसा अथनि रसूल बख़्श जो पुटु ऐं मीर चॾहिं उते उते असां वटि मीर वाजे भरिसां हिकिड़ी ज़मीन हुई उहा ज़मीन तकरारी हुई तकरारी ज़मीन में पोइ कम एॾो जो रावलपिंडी कंस्पायरेसी केस में पहिरीं केस थियो न हिकिड़ो वॾो 51 में हा 51 में उनजो हिकिड़ो जवाबदार हो जो कम्युनिस्ट पार्टी फ्रंटियर जो सदर हो मेंबर हो अकेलो मेंबर हो पर उन करे कम्युनिस्ट जो गफ़ार खान सां जवाहरलाल नेहरू सां उनजो हिकु स्पेशल रस्तो माण्हू जो उन मुंहिंजो उनखे मीर ख़ास जे फ़क़ीर महमद मङे चयो हिकिड़ी ज़मीन आहे उहा मिले थी सस्ती आहे वठां